कराची जी एंटी करप्शन अदालत इंटरमीडिएट जे नतीजनि में फेरफार ऐं जालसाज़ी वारे केस में अॻूणे चेयरमैन ऐं ॿिनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। एंटी करप्शन अदालत अॻूणे चेयरमैन नसीम मेमण ऐं ॿिनि अमलदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते गवाहुनि खे तलब कंदे 26 फ़रवरी ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। कराची जी एंटी करप्शन अदालत इंटरमीडिएट जे नतीजनि में फेरफार ऐं जालसाज़ी वारे केस में अॻूणे चेयरमैन ऐं ॿिनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। एंटी करप्शन अदालत अॻूणे चेयरमैन नसीम मेमण ऐं ॿिनि अमलदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते गवाहुनि खे तलब कंदे 26 फ़रवरी ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। कराची जी एंटी करप्शन अदालत इंटरमीडिएट जे नतीजनि में फेरफार ऐं जालसाज़ी वारे केस में अॻूणे चेयरमैन ऐं ॿिनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो। सूबाई स्पेशल जज एंटी करप्शन मोहम्मद अमीरुल सिद्दीकी जी अदालत है। इंटरमीडिएट में शागिर्दनि जे नतीजनि में फेरफार, जालसाज़ी, फंडनि में घोबिन, गैर कानूनी टेंडर करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। इंटरमीडिएट बोर्ड जे अॻूणे चेयरमैन नसीम मेमून, डॉक्टर सईदुद्दीन समेत बोर्ड अमलदारनि खिलाफ़ फर्द जुर्म लागू कई वई आहे। अदालत में जवाबदारनि पारां सिहत जुर्म खां इनकार करे छॾियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते केस जे शाहिदनि खे तलब कंदे ॿुधणी 29 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। हिन खां अॻु अदालत में जवाबदारनि खिलाफ़ चालान मंज़ूर कंदे जवाबदारनि खे चालान जूं कापियूं बि सप्लाई कयूं वयूं हुयूं। एंटी करप्शन जे जांच ऑफिसर शाहनवाज़ राहोपोटो अदालत में अॻूणे चेयरमैन इंटर बोर्ड डॉक्टर सईदुद्दीन, अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम राजपूत, असिस्टेंट कंट्रोलर मोहम्मद अतर, मोहम्मद असलम चवाण समेत ॿियनि जवाबदारनि खिलाफ़ चालान पेश कयो हो। जॾहिं त चालान में जांच ऑफिसर पारां बोर्ड ऑफिस जे IT जे डायरेक्टर शरीर वकार खे जवाबदार तौर बि नामज़द कयो हो। अदालत IT डायरेक्टर खे बि जवाबदार तौर शामिल करण जी सिफारिश कई हुई। हिन खां अॻु जेको आहे त जांच ऑफिसर शाहनवाज़ रावपोटो केस मां बोर्ड ऑफिस जे ॿिनि अॻूणनि ऑफिसरनि बोर्ड ऑफिस जे कंट्रोलर ज़हीर भुट्टो ऐं हारिस फारूकी खे बेगुनाह जी रिपोर्ट जेकी पेश कई हुई, जंहिं ते अदालत ॿिन्हिनि खे बेगुनाह जी रिपोर्ट जेकी आहे मंज़ूर कंदे केस मां आज़ादु करे छॾियो हो। एंटी करप्शन जे जांच ऑफिसर पारां अदालत खे ॿुधायो वियो त वॾे वज़ीर पारां जोड़ियल इंक्वायरी कमेटी में सिफारिश ते जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। एंटी करप्शन जे जांच ऑफिसर अदालत खे इहो बि ॿुधायो त अॻूणे चेयरमैन बोर्ड ऑफिस प्रोफेसर नसीम अहमद मेमून समेत ॿियनि जवाबदारनि ते इंटरमीडिएट जे प्री मेडिकल में 2022-2023 जे नतीजनि में फेरफार जा इल्ज़ाम आहिनि। जांच ऑफिसर चयो त कमेटी जी रिपोर्ट जवाबदारनि के शागिर्दनि जे नतीजनि में फेरफार, हक़दारनि जा जेके शागिर्द हुया हक़दार उन्हनि जा हक़ मारण ऐं मुस्तक़बिल उन्हनि जो ख़राब करण जा संदन इल्ज़ाम आहिनि। जांच ऑफिसर इहो बि अदालत खे ॿुधायो त वॾे वज़ीर जी जोड़ियल इंक्वायरी कमेटी में इंकशाफ थियो हो त जवाबदारनि जे नतीजनि में फेरफार खां अलावा गैर कानूनी टेंडर्स कया विया, फंडनि में गोभी हणण, अख़्तियारात जो नाजाइज़ इस्तेमालु आहे। जी महिरबानी वांची सिकंदर, आगाह करण लाइ।